पेर भरे आया हाजिर स्वरूप साईं कुर्ब करे। दुलत मामन सा कंदा से वेलकम साईं जे अचण जी खुशी में आहे जशन। वो आया हाजिर स्वरूप साईं पेर भरे आया हाजिर स्वरूप साईं कुर्ब करे। दुलत मामन सा कंदा से वेलकम साईं जे अचण जी खुशी में आहे जशन। वो आया हाजिर स्वरूप साईं पेर भरे आया हाजिर स्वरूप साईं कुर्ब करे। सचो सतराम आवाज सभिनी दिल्ली निवासियों के ॿुधाईंदे ख़ुशी थी रही आहे त रेडकी साहब सिंध जे सिरमौर संत हजूरी रूप सुहिणे साईं साधराम साहब ऐं शहजादे साईं रोहित लाल साहब जन जो शुभ आगमन तारीख़ 29 नवंबर मंगलवार जे ॾींहुं मंझंदि 3 बजे थी रहियो आहे। संतनि जी स्वागत शोभा यात्रा वॾे गाजे बाजे सां गॾु इग्नू रोड ते शिव मंदिर खां एसएसजी धाम ताईं मंझंदि 3 बजे खां शुरू थींदी। संतनि जो सत्संग प्रवचन आर्शीवन रात 9 लॻे खां एसएससी धाम नेपसराय में शुरू थींदी। सॼी साध संगत ऐं प्रेमी सां निमाणी वेनती आहे त हिन शो मौके ते पंहिंजी पंचायत साथियुनि ऐं परिवार सां शामिल थी संतनि जो सत्संग प्रवचन ॿुधी पंहिंजो जीवन सफल बणायो। सचो सतराम।